एक ॿी अहम ख़बर खां मांखे आगाह कयूं पिया। आवाज़ टेलीविज़न नेटवर्क जे सर ते सचल ॻोठ रोशन तारा स्कूल में सकाफ़ती रंगारंग तक़रीब जारी आहे। अव्हांखे ॿुधायूं त सकाफ़ती तक़रीब में ॿारनि पारां टेबलोस पेश कया पिया वञनि। क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। सकाफ़ती ॾिहाड़ो असां लाइ ईद वांगुरु आहे। हर साल जीअं हिन भेरे बि वॾी ख़ुशी सां मल्हाईंदासीं, शागिर्दनि जो इहो चवणु हुयो। नासिर अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, आवाज़ टीवी जे सॾ ते सचल ॻोठ रोशन तारा स्कूल में सकाफ़ती रंगारंग तक़रीब जारी आहे। सकाफ़ती तक़रीब में ॿारनि पारां टेबलोस पेश कया पिया वञनि, जॾहिं त सकाफ़ती ॾिहाड़ो ईद वांगुरु आहे। हर साल जीअं हिन भेरे बि वॾी ख़ुशी सां मल्हायो वेंदो, शागिर्दनि जो इहो चवणु हुयो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो असां लाइन ते मौजूदु आहे। जी आमिर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु गज़ाला, आवाज़ टीवी पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारो जंहिंजो उनवान आहे सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इताद ऐं टेक्नोलॉजी सर हेठि सचल ॻोठ जो रोशन तारा स्कूल आहे, जंहिंमें सभई ॿारड़ा जेको आहे सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। ऐं सकाफ़ती ॾियारे जे ॾींहं जे हवाले सां टेबलोस, सिंधी गाननि ते रक़्स ऐं जेकी बेत पढ़ी करे सिंध जी सकाफ़त खे जेको आहे उजागर करे रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु उते उस्ताद बि मौजूदु आहिनि, इलाइक़े जा मोज़िज़ माण्हू बि मौजूदु आहिनि। जेकी ॿारनि जूं जेकी परफॉर्मेंस आहे उहा ॾिसी करे इंतिहाई ख़ुशी नज़र अची रही आहे ॿारनि में, उन सां गॾोगॾु उनजे वालिदेन में। ऐं ॿारनि जो इहो ई चवणु आहे त हीउ जेको ॾियारो आहे असांजे लाइ ईद बराबरि आहे। सॼो साल इंतज़ारु कंदा आहियूं त सकाफ़त जो ॾियारो डिसंबर में जीअं ई शुरू थींदो आहे त जेके सकाफ़ती एक्टिविटी आहिनि उहे शुरू थी वेंदियूं आहिनि। कराची समेत जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, राति बि जेको आहे जेको म्यूज़ियम हुयो उते बि सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो। हींअर बि जेके सिंधी आबादियूं आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे स्कूलनि में ऐं घिटियुनि गलियुनि में बि जेके माण्हुनि पारां ॾियारो मल्हाए पियो वञे। रोडनि ते जेको आहे सकाफ़ती जेके टोपियूं, अजरक ऐं ॿियूं शयूं आहिनि दुकानदारनि पारां स्टॉल लॻाया विया आहिनि, जंहिंमें ख़रीदार बि तमामु वॾे अघ में मौजूदु आहिनि। पर सचल ॻोठ में रोशन तारा स्कूल में ॿारनि जो चवणु आहे त हीउ ॾियारो ईद बराबरि आहे। हिन ॾियारे जो मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असांखे पंहिंजी 5000 साल पुराणी जेकी तारीख़ आहे उन बाबति उस्ताद ॿुधाए रहिया आहिनि ऐं जेके उन जूं शयूं आहिनि उन्हनि ते असीं तवजो ॾेई रहिया आहियूं। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।